नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोभوديرو में ख़बर ॾींदा हलूं त सोभوديرو लॻ ॻोठ नवाड़ो शरीफ जे रھواسين सईद लैमन शाह, غلام शबीर शाह, क़ामिल शाह, यقين शाह, पीरعلي शाह ऐं ॿियनि सोभوديرو नवाड़ो रोड ते टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। नटन उर्स में धरणो हयो वियो ऐं मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते चयो है त 2 महीना अॻु मक़तूल सज्जाद खे पुरसरार नमूने क़त्ल करे नवाड़ो शहर जे गुतिल आबादी जे विच में हिकु ओताक में फिटो कयो वियो आहे। मक़तूल जे वारसनि बेगुनाह ॻोठ जे केतिरनि नौजवान खे गिरफ़्तार कराए सोभوديرو थाणे में तशद्दुद कराए कहिड़े हिसाब सां हिन कहिड़ी साबिती आहे जो असांजे छोकिरनि खे रिमांड में रखी एफआईआर में नाला ॾिना अथनि। 2 महीना खां पोइ मसइले जा एफआईआर कई वई आहे ऐं हुन जेका सदाम कमरे ते एफआईआर कई वई आहे उहा सरासर पूरी एफआईआर कई वई आहे। उनखे डीपली ॾिठो वञे, कोई एफआईआर ॾिसण वारो न आहे। सही तरीक़े सां सबूत न आहे, को बि सबूत न आहे, लेकिन सबूत हुजे त मां गिरफ़्तार कयो। हाणे तव्हांजो छा आहे चवण? असांजी इहा ई अपील आहे को शाहिद बि न आहे। चऊं था सॼे शहर में इनकारी थिए, असांजो हक़ थिए, असांजो बेगुनाह जेल में वेठो आहे। असां क़ुर ते इहो ई चवंदा था हक़ थिए, जेके कातिल आहिनि गॾु वेठा आहिनि, असांजा बेगुनाह जेल में वेठा आहिनि। असां क़ुर ते इहो ई चवंदा एसपी साहब, डीसी साहब, क़ुर साहब खे इनकारी थियो साहब तुझे दर ते दोल धमाण ठाहींदो ऐं तूं यादि कर, तूं जेको चंडी जा पुट तूं जेको आहे त ग़रीब माण्हुनि खे तूं तंग कयो आहे ऐं आज़ार में थो ॾेई बेगुनाह ग़रीब खे एफआईआर थो कराए ऐं जेको ॻाल्हाए थो उनखे चवे थो तुंहिंजे मथां एफआईआर कराईंदुसि, तुंहिंजे मथां हेल इल्ज़ाम हणाईंदुसि। इहे जेके आहिनि त मुंहिंजा ज़ुल्म सितम शहर वारा ॿुधी तंग थी चुका आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।